अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी ही वीडियो इंतहाई इंपॉर्टेंट आहे। मास्टर डिग्री प्रोग्राम साल 2023 LLM में एडमिशन वठंदड़ कैंडिडेट्स जे लाइ सिंध यूनिवर्सिटी पारां प्री एंट्री टेस्ट जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। LLM मास्टर डिग्री प्रोग्राम जे लाइ जेका एंट्री टेस्ट आहे उहा 27 नवंबर ते थींदी, जेका अल्लामा आई काज़ी कैंपस में थींदी। उम्मीदवार जेके आहिनि उहे पंहिंजे ई पोर्टल तां एडमिट कार्ड पंहिंजो डाउनलोड कंदा, उन सां गॾु पंहिंजो CNIC खणी ईंदा टेस्ट जे ॾींहुं। LLM डिग्री प्रोग्राम जे लाइ जेको आहे तक़रीबन 400 उम्मीदवार प्री एंट्री टेस्ट ॾींदा ऐं जेके सीटूं आहिनि उहे 100 सीटूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी पारां LLM डिग्री प्रोग्राम जी एडमिशन्स जे लाइ एंट्री टेस्ट अनाउंस कई वई आहे। जेके बि कैंडिडेट्स LLM में फॉर्म भरियो आहे उहे पंहिंजे ई पोर्टल तां पंहिंजो स्लिपूं डाउनलोड करे ऐं एंट्री टेस्ट में अपीयर थी सघनि था। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी LLM डिग्री प्रोग्राम जी एंट्री टेस्ट जे बारे में। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे ऐं अव्हां का इंफॉर्मेशन मिस न थिए।